अगड़ा मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। मीर तौफ़ीक़ टालपुर जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधु आबादगार इतिहाद सिंध जा अॻुवान मीर नवाब मीर ज़ुबैर टालपुर, मीर ज़फ़रुल्लाह टालपुर, सिंधु आबादगार इतिहाद ज़िला खैरपुर जे सीनियर नायब सदर मीर अब्दुल हादी टालपुर जी घरवारी ऐं एडवोकेट मीर अरशद टालपुर, मीर इम्तियाज़ टालपुर, मीर ज़ाहिद टालपुर जी अमल जे विछोड़े ते टालपुर हाउस पहुची ताज़ियत कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते सिंधु आबादगार इतिहाद ज़िला खैरपुर जो सदर जमाल महमूद खोड़ो, महमद ॾिनो लाखो ऐं ॿिया संदसि गॾु हुआ ऐं उन्हनि पिणु ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते सिंधु आबादगार इतिहाद सिंध जे सदर नवाब मीर ज़ुबैर टालपुर मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदे चयो त आबादगारनि जे हर मसइले ते सिंधु आबादगार इतिहाद आवाज़ उथारियो आहे। यूरिया भाण जे मसइले ते हाई कोर्ट हैदराबाद में केस दाख़िल कयो आहे। सिंध में कानून ते तॾहिं अमल थींदो जॾहिं आबादगार पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कंदा, न त ॿी सूरत में आबादगार जो मुआशी क़त्लेआम थींदो रहंदो। सहाफ़ीअ जे पुछियल सवाल सिंध में आबादगारनि जूं तंज़ीमूं हुजण बावजूदि आबादगारनि जा मसइला हल न थी सघिया आहिनि जे जवाब में सिंधु आबादगार इतिहाद सिंध जे सीनियर नायब सदर मीर ज़फ़रुल्लाह टालपुर चयो त कुझु आबादगारनि जूं तंज़ीमूं हुकूमत जूं बी टीम आहिनि जंहिं करे आबादगारनि खे मसइलनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। जॾहिं त अॻियां लॻे महर अली टालपुर में टालपुर हाउस ते ताज़ियतुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे।